नाज़रीन, बेपासे बरसातुनि खां पोइ जिते आम इंसानी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे, उते खैरपुर ज़िले में खजूरनि जे बाग़नि खे बि वॾो नुक़सानु पहुतो आहे, जंहिं जे करे आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। तफ़सील पेश आहे शब्बीर फलियो जी रिपोर्ट। खैरपुर जो ज़िक्र थे त खजूर जो ज़िक्र ब ज़हननि में उभरी ईंदो आहे। 8 लख टन पैदा कंदड़ खजूर खैरपुर मीरस में चौमासी बरसातुनि तबाही मचाए छॾी। 80% खजूर मुकमल तबाह थी वियो। आबादगारनि, बागाइन वापारियुनि खे करोड़नि रुपयनि जो नुक़सान थियण सबबि आबादगार सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। जनूबी पंजाब, बलोचिस्तान जे मैदानी इलाइक़नि खां माण्हू खजूर जी मौसम में मज़दूरी करण ईंदा आहिनि। खैरपुर ज़िले अंदरि 80,000 रक़बे ते खजूर जा बागात क़ाइम आहिनि। सखर बैराज जे अॾावत थियण बाद पाणीअ जी फराहमी थियण सां खजूर जी पैदावार में वधीक इज़ाफ़ो थियण लॻो आहे। बारिशूं वधीक थियण सबबि खजूर जो वॾो नुक़सान थिए थो। खजूर खे महफ़ूज़ करण लाइ बागाई शुंहारो तयार करे विकिरो करे पेट गुज़र करे थो। खैरपुर रियासत जी खजूर पूरी दुनिया में आला मक़ाम रखण सबबि भारत बांग्लादेश में वधीक मोकिली वेंदी आहे। लगातार बरसातुनि सबबि वापारी बागाई वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत ॾे निहारे रहिया आहिनि। बागाइन धरती टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त खारक जी काई उमेद न आहे। 30% जेको आहे खारक तबाह थी वई, खारक जो हिकिड़ो मण बि न निकितो आहे ऐं 30% जेको आहे डोको तबाह थी आहे। 60% मुकमल तौर ते खजी तबाह थी वई आहे। तक़रीबन 60-65% जेको आहे हिनखे खजी खे जेको आहे हींअर नुक़सानु आहे। रेट बि साॻा ई आहिनि। अॻिले साल रंगकाट जो 22,000 में ड्रम हुयो, हींअर 40,000 रुपया ड्रम आहे ऐं खजीअ खे हथी वठण लाइ गवर्नमेंट जी तरफ़ों काई शइ कोन्हे। एशिया खंड में इंडिया खां सवाइ कोई बि ख़रीदार न आहे असांजो। बदकिस्मती आहे जो वाघा बॉर्डर बि हींअर काफ़ी साल खां बंदि आहे ऐं माल ॿिए टे रस्ते तां हेॾां होॾां वञे थो पए, जंहिंजे करे घणे में घणो फ़ाइदो जेको आहे न जेके दलाल आहिनि खजूर मंडी सखर जा उनखे आहे। असांखे ईअं सम्झो त हींअर 100% नुक़सानु आहे। पूरे ज़िले में मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त जो 100 मण बि न थींदी पूरे ज़िले में सुठी कारक। गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे त तव्हां एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारे खे प्रो फार्म भरिजो, तव्हांखे तरपाल ॾींदासीं ऐं माली सहायता कंदासीं। 40-45 तरपाल फी आबादगार खे ॾींदा। बहितर त पिनण खां जेको आहे असां ईअं सही आहियूं। त चाराना असांजो फसल बचियो आहे, बाराना असांजो माना ख़तमु थी वियो आहे। असल में त जेका शुरूअ में ककोर पई उन महिल खां वठी हिन महिल ताईं माना अञा बरसाति हले थी पई। तव्हां पाण माना खैरपुर जा आहियो, तव्हां पाण माना ॾिसो था पिया त माना बाक़ाइदे असांखे तकलीफ़ अची वई आहे। न असांजो माल सुकी थो सघे, न वरी असां कटे था सघूं। नुक़सानु थियो आहे इहो तव्हांजे आॾो आहे, मथे में जली बीठो आहे त इहा असां सां एतिरी हालत थी वई आहे। पर आहे कुदरत जे वस, असांजे या कंहिंजे ॿिए जे वस न आहे। ॿ एकड़ बाग़ हुयो, तक़रीबन उन में जे 250 खनि खजी हुई उन में उन्हनि मुंहिंजो तक़रीबन असांखे 50 खजीअ जो बि फसल न मिलियो आहे। बरसाति तमामु घणी पई, मुंड खां वठी माना बरसाति एॾी पई बेइंतिहा। बरसाति घटि पई आहे त पोइ नुक़सानु घटि थिए आहे। जेको नुक़सानु थियो आहे किरोड़नि जो थी वियो आहे। इन जे करे माल बाल सफ़ा ख़तमु थी विया आहिनि, पेड़ बि लुड़ी विया आहिनि। सफ़ा हाणे परेशान आहिनि सेठियूं बिल्कुलु। असां मज़ूर उन्हनि जे ॻिची में ख़र्चो आहे, किरोड़नि जो नुक़सानु थिया आहिनि। खारकूं साईं बिल्कुलु न थींदियूं, डंग बिल्कुलु खजनि में कोन्हे, सॼो दाग थी वियो आहे, किरी पियो आहे हेठि बिल्कुलु सफ़ा कुझु बि कोन्हे। ॾोकनि जा 3 टुकड़ा पहिरीं ताईं में विझंदा आहियूं, पोइ उहो विझी वरी उहो ॿाहिरि कढी रखंदा आहियूं, वरी पोइ 6 किलो रंग काट कंदा आहियूं, वरी 4 टुकड़ा विझंदा आहियूं। ईअं आस्ते आस्ते वधाईंदा पोइ माना रंग काट 2 किलो विझंदा आहियूं त 12 टुकड़ा थी वेंदा आहिनि ॾोकनि जा। पोइ इन तरीक़े सां पचाईंदा आहियूं असां। कैमरामैन फरहान मेतलो सां गॾु शबीर फलियो, टीवी न्यूज़ खैरपुर।